जी बिल्कुल। हाँ हिन वक्त जाती शहर वार्ड नंबर 4 वाटर सप्लाई वर्क्स मौजूद है। हिते जो मजदूर तबको हिन लॉकडाउन जी परेशानी के मुंहुं ॾींदा विया आहिनि। अचो त हिन खां पुछंदासीं इहो छा चवणु आहे। चुल्हा उजाया प्यान ॾिसो चुल्हनि में आई ॾिसो था काठी ॾिसो था असां न बिजली आहे न लाइट आहे न गैस को असां वटि ऐं काठियूं मथे जे करे अची बचनि जो गुज़र करे अॼु असांजा बचा जेका आहिनि बेरोज़गार वेठा आहिनि असां ॾोह कहिड़ो कयो हुकूमत असांखे इहा सज़ा थियो आहे जे इहा सज़ा आहे त असांखे कुझु ॾियो मदद करियो जेसिताईं हड़तालूं ख़तमु थींदी बीमारियूं ख़तमु थी त असांजा बचा किथां खाईंदा। असां तमामु हाणे तंग आहियूं दारा कुझु मदद करियो अलाह जो असां कुझु मदद करियो कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ त करियो। असांखे ॾिसो हालत कहिड़ी लॻी पई आहे असां वणनि जे छान में बचा वठी वेठा आहियूं पंहिंजे नज़रनि जे अॻियां आहियूं महिरबानी करियो ख़ुदा असां सां मदद करे। असीं बेरोज़गार थी रहिया आहियूं तमामु परेशान आहियूं गरीब माण्हू मज़दूरी करण वारा असांखे का मज़दूरी का बचे नथो लॻे असीं किथां वञूं गरीब माण्हू सफ़ा परेशान आहियूं किलो अटो कमाई करे किलो अटो खाऊं असांजी अहिड़ी माना फैमिली बचा नंढा असां बचा खणी असां किथां वञूं कहिड़े पासे वञूं असां गरीब माण्हू सफ़ा परेशान आहियूं। हाणे चऊं था त ख़ुदकुशी करण ते असीं आहियूं त असां ख़ुदकुशी कयूं असांजी ज़िंदगी लाइ मौत भलो आहे हीअ असांजी कहिड़ी ज़िंदगी थी रही आहे असांजी कंहिं बि साल न लधी आहे वॾा वारस आयो आहे असांखे बेरोज़गार हो गया असांजी ऊंझाई पई आहे गाॾी शू करे खाऊं पर गाॾी जो रोज़गार बंदि थी वियो आहे ऐं अपील थो करियां हुकूमत खे महिरबानी करे असां लाइ कुझु करायो वञे। वार्ड नंबर 4 में वेठा आहियूं मानसूर आहियां ग़रीब माण्हू किन माण्हू आहियां। जी जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधी इन्हनि चयो सिंध हुकूमत खे असां अपील था कयूं त असांजी मदद कई न असांजी साथ ॾिजे। आबिद हुसैन शाह शाइन जाती।